भी न छड़ी, ताश भी न छड़े, मोबाइल भी न छड़े, कचहरी भी न छड़े, ड्रामाई फिल्मू भी न छड़े। इन मुसलमान वट कुत्ते जे भौंक जो कदुरा पर खुदा जे सॾ जी अहमियत न आहे। चइबो कीअं ख़बर पई त ढगी तुंहिंजी आहे? उन कोली चयो साईं ढगीअ जो रस्तो छो वियो? पुठीअ ते रखो, तव्हां बि सॾु कयोसि, मां बि सॾु थो कयांसि। तव्हांजे सॾ ते आई त तव्हांजी आहे, मुंहिंजे सॾ ते आई त मुंहिंजी आहे। ओ निमत हराम इंसान, तूं थो चई रब मूंखे छा ॾिनो आहे? तुंहिंजी माउ त रुॻो एतिरो कयो। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम व कानल्लाहु शाकिरन अलीमा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे। कॾहिं माल मिल्कियत, दुनिया दौलत, सेहत ऐं तंदुरुस्ती ॾेई, कॾहिं अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे। मिसकीनी, गुरबत, बीमारी, तकलीफ़, ॾुख ऐं ग़म ॾेई। दुनिया में कोई शख्स अहिड़ो तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी सुखनि में गुज़री हुजे। भली मुल्क जो सदर हुजे, वज़ीर आज़म हुजे, पर ज़रूर उनखे ज़िंदगी में ॾुख पहुतो हूंदो। कॾहिं अबे जी जुदाई जो, कॾहिं अंबर जी जुदाई जो, कॾहिं भाइरनि जी जुदाई जो, कॾहिं औलाद जी जुदाई जो, कॾहिं दोस्तनि जी जुदाई जो। अहिड़े नमूने सां कोई शख्स अहिड़ो बि तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री। ग़रीब हूंदो, मिसकीन हूंदो, रोड ते पत्थर कुटींदो, मज़दूरी कंदो, पर कॾहिं त ज़िंदगी में ख़ुशी थी हूंदसि। शादी कई हूंदई उनजी ख़ुशी, घर में बचड़ो ॼाओ हूंदसि उनजी ख़ुशी, ईद जे ॾींहुं नवां लटा पाता हूंदई उनजी ख़ुशी। बहरहाल दुनिया में ॾुख सुख ईंदा, शादियूं गमियूं थींदियूं, नफ़ा नुक़सान थींदा। पोइ हाणे सुख मिले त छा कजे, ॾुख मिले त छा कजे, शादी हुजे त छा कजे, गमी हुजे त छा कजे। उनजे लाइ अल्लाह से फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। फरमाए मुंहिंजा बाना जेकर मुंहिंजी नेमत मिलई तो करोड़ जो बंगलो ठहरायो, 80 लख जी पराडो गाड़ी वरती, 50 अजरे ज़मीन जो सौदो कई।
घर में बचड़ो जावा या पुत्र जी शादी जी खुशी हाणे नाच न कजा गाना न हला जा मौसीकी राग न बुध जा अदाकार फनकार न घुरा जा शराब जूं बोतलूं पंहिंजे ताक में संगत के न प्यार जा फरमाई ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम मुझी नेमत मिलई त वुज़ू करे मस्जिद में आ बरकातू नफिल नमाज शुक्राने जी नियत सां बड़ी रब को दुआ घुर या अल्लाह ही बंगलो भी तो दिनो गाड़ी भी तो दिनी जमीन भी तो दिनी बचड़ो भी तो दिनो पुट जे शादी जी खुशी भी तो नसीब कया या अल्लाह ही सब मेहरबानियों सब नेमतूं तुझूं फरमाई ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम जेकर इए शुक्र कंदो तमा रब अञा वधाए दींदो मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमलतुम रब फरमायो मुखे छा थींदो जो मां तव्हां खे अज़ाब कयां जेकर तव्हां शुक्र गुज़ार बना बणिजी वञो कहिड़ो मुखे फ़ाइदो थींदो जो तव्हां खे पैदा करे वरी बाहि में साड़ियां मुंहिंजी तव्हां सां दुश्मनी त कान्हे फरमाई इन्नल्लाह बिन्नासि लरऊफुर रहीम रब फरमायो एतिरो अब्बो अम्मा तव्हां ते मेहरबान न आहे जेतिरो मां रब तव्हां जे मथां मेहरबान ऐं शफ़ीक़ अम्मा पंहिंजे बच्चे के बाहि में साड़ी रब पंहिंजे बाने के बाहि में कीअं साड़ी हदीसुनि जे किताबनि में अचे थो हिकु कुराड़ी माई नबी साईं वटि आई साईं जन खां सुवाल कई साईं तव्हां पाण फरमायो आहे एतिरो अम्मा जो पंहिंजी बच्ची सां प्यार न आहे जेतिरो रब जो पंहिंजे बाने सां प्यार आहे साईं फरमा हाओ अम्मा माई फरमायो उन कुराड़ी माई चयोसीं तव्हां इहे बि फरमायो आहे त जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे साईं फरमा हाओ अम्मा माई इहे बि फरमायो आहे उन कुराड़ी माई चयोसीं मां चुल्ह ते वेठी हुअसि बाहि बरे पई मुझो नंढड़ो बचड़ो ज़रे ज़रे बाहि ॾे पियो वञे मां उनखे बाहि खां बचायांसि पई वरी बाहि ॾे पियो वञे वरी बाहि खां बचायांसि पई साईं मुंहिंजी दिलि त एतिरो बि बर्दाश्त नथी करे जो मुंहिंजे बच्चे खे आंगुर में को बाहि जो तओ अचे मुंहिंजा महबूब पोइ रब जो 70 दफ़ा मूंखां वधीक बाने सां प्यार आहे ओ रब पंहिंजे बाने के बाहि में कीअं साड़ींदो साईं ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी साईं ख़ामोश थी छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा यल्तिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा रब फरमायो मुझो नबी पंहिंजे मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे जॾहिं बि मुझो सोनो नबी ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मोहम्मद मुस्तफ़ा जी हूंदी आहे पर कलाम अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे महबूब के चो सोना ने कुराड़ी माई सच चयो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे मां रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे जीअं अम्मा पंहिंजे बच्चे के बाहि में जलण बर्दाश्त नथी करे मुंहिंजा महबूब मां रब भी पंहिंजे बाने के बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते हिकु बानो मां रब खे रब त सम्झे मां रब पंहिंजे बाने के बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते के बानो मां रब खे रब त सम्झे
हाणे मां तव्हां खां पुछां थो मुसलमानो जेको बानो रब खे रब समझंदो ओ नमाज़ छॾींदो बस जेको बानो रब खे रब समझंदो न जे कंध ते काती वई वेंदी पर नमाज़ खे न छॾींदो जीअं मुंहिंजो सोरो हुसैन साईं करबला जी सरज़मीन थी आयो 72 साथी शहीद थी विया भायर शहीद थिया भाटिया शहीद थिया बचड़ा शहीद थिया पछाड़ी में वनी यार जी जान बचिया जोर जे नमाज जो टाइम थियो हजरत हुसैन से फरमायो शिमरा परे थी तो मां नमाज पढ़ा शिमरे जो यार तू अजीब नमाज पढ़ बिया वुजू सा पेर जिला पानी कोने तू नमाज किए पढ़ंदे हजरत हुसैन से फरमायो तू कुरान मजीद को जाहिला अल्लाह से फरमायो फ़इल्लम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा रब फरमायो पानी न मिले तो मिट्टी से तयम्मुम करे नमाज पढ़ो पर नमाज के छॾणो न हजरत हुसैन से मिट्टी से तयम्मुम करे नमाज की नियत कई क्याम कई रुकू कई जरे सजदे में ओ दुश्मन वार कयो सिर दर खां जुदा थियो इन्हीं जे करे कर चवा नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो तयम्मुम खाक से हुए लहू से गुस्ल सैयद हो लबे दरिया पियासू की शहादत हो तो ऐसी हो सरे नेज़े पे हजरत में सुनाया यूं कलामुल्लाह फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो जेको बानो रब के रब समझंदो आ उन जो सिर धड़ खां जुदा थी वेंदो पर नमाज के न छॾींदो ऐं सोबो खान चांग जे ॻोठ जा मुसलमानो नमाज अहिड़ो अमल अथव जो कॾहिं बि नमाज जी माफ़ी नथी मिली सघे तू गरीब तो ते ज़कात नाहे तू गरीब तो ते हज नाहे तू बीमार तो ते रोज़ो नाहे खुश थी पियो रोज़ो रखजा तू नंढड़ो तो ते रोज़ो नाहे पर नमाज अहिड़ो अमल जो अमीर ते भी नमाज त गरीब ते भी नमाज वड्डे ते त नमाज पर नंढे ते भी नमाज मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो मुरू सिबियानकुम बिस्सलाह इज़ा बलगू सबा जॾहिं तव्हांजा बच्चा 7 सालनि जा थियनि त उन्हनि खे नमाज जो हुकुम कयो 7 सालनि खां वठी नमाज शुरू थी थिए त मरण घड़ी ते नमाज जी माफ़ी कान अथव बीही नथा सघो त वेही पढ़ो वेही नथा सघो मुंहिंजे नबी फरमायो सुम्ही करे इशारनि सां नमाज पढ़ो जेस ताईं होश अथव तेस ताईं नमाज जी माफ़ी न आहे बाक़ी बेहोश थी वियो त पोइ प्यार कान मरण खां बाद रोज़ो कोन्हे मरण खां बाद ज़कात नाहे मरण खां बाद हज नाहे पर मुसलमानों नमाज आगो अमल तो जो मरण खां पोइ भी जारी जनाज़े जी नमाज या नमाज को हले कब्र में रोज़ो कोने कब्र में हज कोने कब्र में ज़कात नाहे पर मुसलमानों नमाज आगो अमल तो जो कब्र में भी जारी मान तू चवो मुझे नबी फरमायो चाहते तुझो भी ईमान तमो जो भी ईमान खुदा जी जात जो कसम आसमान चीर जी सके तो जमीन फाटी सके थी जबल पहाड़ पुरजा पुरजा थी सघनि था प्रामिना जे लाल असांजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल पूरो नथो थी सघे
मुझे नबी फरमायो जॾहिं नमाज़ी मरी थो वञे कांदी न कि कब्र में पूरे मोटी था अचनि मुनकर नकीर फरिश्ता कब्र में पहुचनि था नमाज हिसाब जे लाइ त नमाज़ी चए थो दाऊदी अनुसल्लीअ मूंखे छॾियो त मां टे पहिरीं जी नमाज़ पढ़ां फरिश्ता चवंदा या अल्लाह इनके त हिते भी नमाज थई रब फरमा तो छॾे ॾियोसि नमाज़ी खे जन्नत जी तरी खोले ॾियोसि जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियोसि रब तो फरमा नुम नुम कनौमत अरूस ओ मुंहिंजा नमाज़ी बाना बस हाणे निंड कर ये शादीअ जी पहिरीं रात घोट कुआर सां सुकून में इहे क़यामत ताईं तूं कब्र में सुकून ऐं आराम ई नमाज जे सदके पियो मज़ा माण या नमाज कब्र में भी हलंदव पर मुसलमानों माशर जे मैदान में भी नमाज को सवा चारो कोन थींदो आहे मां नथो चवां क़ुरान तो फमा यौम युक्शफ अन साक व युदऊन इला सुजूद उगटियों सी बारो सूरत कलम तो पढ़ा कुरान तो फरमा जानी पिन्नी खोली वेंदी सवाल तो बे रब के पिन्नी आए जा मुफस्सिरीन हज़रात लिखन था इंसान जी कहते कावड़ हूंदी आहे वो बाहूं भी कुंजींदो आहे वर भी मथे खणंदो आहे चवंदो भी मां तोखे न छॾींदुसि क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो गज़ब ऐं कहर जुंबश ऐं हरकत में हूंदो रब कावड़ ऐं गुस्से में फरमाईंदो ज़रनी व मन युकज़िबु बिहाज़ल हदीस अज छो मां रब के तो मां रब उन मुजरिमन के ॾिसां जॾहिं मुझे कुरान ऐं मुझे नबियन के फरमान के कूड़ो समझो अज मां रब न छॾींदोसां वखशातिल अस्वातु लिर्रहमान फला तस्मउ इल्ला हमसा सोरो सिपारो सूरत ताहा तो पढ़ा कुरान तो फमजर क़यामत जी अल्लाह ताला कवड़े गुस्से में हूंदो मुल्ला मौलवी पीर फकीर वली गोश्त पंहिंजी जाते पर नबीअ ने रसूलन जा भी आवाज बंद थी वेंदा ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहु रहमान व क़ाल सवाबा कुरान तो फरमा को मौलवी पीर फकीर वली तो पंहिंजी जाते पर नबी ऐं रसूल भी रब जी इजाजत को बगैर ॻाल्हाए न सघंदा सचो कुरान सचो इहो ॾींहुं थींदो नबी साईं फरमायो 120 सिफ़ूं तैयार कयूं ईंदियूं 40 सिफ़ूं सवा लख नबियन जे उम्मत जूं 80 सिफ़ूं अकेले मां मोहम्मद मुस्तफा जे उम्मत सब सिफ़ुन में नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं अमीर गरीब पीर फकीर वली गौस इमाम शहीद नबी रसूल मुसलमान काफर सब सिफल में हुंदा रब जे तरफा आर्डर थींदो युदऊन इला सुजूद सजदो कयो नबी से फरमायो पो जेके नमाज़ी हुंदा जिनके सजदे जी आदत हुंदी वे बेसाख त सजदे में किरी पवंदा बेनमाज़ी बुंड वांगुर बीठा हूंदा उन्हनि जी चेल वरंदी कान ला यस्ततीऊन सजदे जी ताकत ही न रखी सघंदा रब फरमाईंदो जन सजदो कयो उन्हनि जी जाइ जन्नत जन सजदो न कयो उन्हनि जी जाइ जहन्नम मुसलमानों क़यामत जे ॾींहुं मुसलमाननि जे जन्नत ऐं जहन्नम जो फ़ैसिलो ई नमाज़ ते थींदो आहे रोज महशर के जां गुदाज बुवद अवलीन पुरसश नमाज बुवद क्या मजदी सिजने से बराबर हुंदो जमीन ते पीठा में जी बरजी वेंदी सब इंसान नफ्सा नफ्सी जे आलम में हुंदा पर मुझे नबी फरमायो उते भी परे परे पुछन नमाज जी थींदी जेको नमाज वारे अमल में कामयाब अॻिते भी कामयाब जेको नमाज वारे अमल में नाकाम अॻिते कामयाबी जी काई उम्मीद कान्हे मुसलमाननि जी कामयाबी ऐं नाकामयाबी जो फ़ैसिलो भी नमाज ते थींदो काफ़रनि जे लाइ त हिकिड़ो ई फ़ैसिलो आहे त जहन्नम में विया
उनको पुछा ही कान थी तो कड़ा चंगा अमल कर मुसलमानन जो कुरान तो फरमा जॾहिं जन्नती जन्नत में वींदा जहन्नमी जहन्नम में वींदा जन्नत मथे आ जहन्नम हेठ ई जेको प्लाट आ जिथे असां वेठा आहियूं ई दोज़ख जो प्लाट फी जन्नाती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जन्नती मथो निहारींदा हेठ सुञाणंदा मिट माइट पाड़े वारा दोस्त अहबाब संगती साथी सभिनी खे सुञाणंदा कुरान तो फरमा पोइ उन्हनि खां पुछा कंदा मा सलककुम फी सकर तव्हां हिते जहन्नम में छो पहुता असां तव्हांखे चवंदासीं हलो निमाज़ ते कासिम साहब मस्जिद ठाराई आहे करोड़न जो खर्च कयो आहे हलो मस्जिद में नमाज ते तव्हां चवंदा इश्क असां काफ़र कीता मुसलमानी दरकार नहीं असांखे इश्क काफ़र करे छॾियो आहे असांखे नमाज ऐं मस्जिद जी कहिड़ी ज़रूरत आहे असां त कलमे तो ई हथ खणी छॾियो आहे अॻे तव्हां त वॾा आशिक हुयव इश्क सां भरियल हुयव तव्हां जहन्नम में छो पहुता हो असां तव्हांखे चवंदासीं हलो निमाज़ ते तव्हां चवंदा तन सफ़ा मन सफ़ा कौले मुस्तफ़ा असांजो तन भी सफ़ा मन भी सफ़ा तव्हां नियत जा पलीतो तॾहिं था मस्जिद में वञो अॻे ज़ालिमो तव्हां त नियत जा साफ़ हुयव तव्हांजी त नियत पाक हुई तव्हां छो जहन्नम में पिया हो असां त नियत जा पलीता हुआसीं तॾहिं मस्जिद में वियासीं तव्हां त पाक हो नियत जा इश्क सां भरियल हुयव तव्हां जहन्नम में छो आया हो कुरान तो फरमाए जवाब में चौदह कानू लम नकु मिनल मुसल्लीन 29 सिपारो सूरत मुदस्सिर तो पढ़ा 14 सा नमाज न पढ़ंदासीं न जेकर जहन्नम में सो बाबा नमाज पढ़ो इन जो नमाज जो टाइम थे त एकरा मानी दे भजो बिया वरी रस्ते में सिगरेट पियो नमाज पढ़न त पोधा वायस असांजे जलसन में जलसे नमाज जो वक्फो थींदो न त 50 जगह नमाज पढ़ंदा 500 जगह बीठा वाह मुसलमान वाह मुसलमान एक वाक्य तव्हांखे ॿुधायां हज़रत उमर साईं वठी कोई माई आई चईं मां गरीब मां मिस्कीन मां बेवा औरत तेल जी शीशी ज़मीन ते पई हवा जो झूठो आयो तो तेल जी शीशी ऊंधी थी वई तेल जमीन ते हारजी पियो जमीन मुंहिंजो तेल जज़ब करे वई आहे मेहरबानी कयो मूंखे ज़मीन खां तेल वठी ॾियो सभु जो सुभान ये भी हक़ आहे हज़रत उमर फारूक नगरी चिट्ठी लिखी उन माई के चई चिट्ठी वञी उन ज़मीन ते रखो जिते तुंहिंजो तेल हारियो आहे शीशी सही सिधी करे रखो उन माई वञी उहा चिट्ठी ज़मीन ते रखी त ज़मीन मां तेल ईअं पियो ॿाहिरि निकिते जीअं चश्मे मां पाणी बुड़की करे ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं उन चिट्ठी ते छा लिखियल हज़रत उमर ने चिट्ठी ते लिखियो ज़मीन खबरदार इन कुरारी गरीब के पंहिंजी तेल जी शीशी दे न त बेनमाज़ी के तुंहिंजे अंदर दफन कंदो सही तो क़यामत ताईं भई लोड़ जा ज़मीन चयोसि मां तेल जा थी पर बेनमाज़ी मुंहिंजे अंदर न अचे हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो बेनमाज़ी जो क़ब्र में पहुचंदो त हिन जो हशर छा थींदो अज असांजा मुसलमान त चवंदा धरती असांजी मां आहे मां भी पंहिंजे बच्चे के तकलीफ़ ॾींदी आहे छा मां जे पुठीअ ते धरती जी पुठी ते कयूं गुनाह चोरी धरती ते धारा धरती ते ज़नाज़ोरी धरती ते शराब खोरी धरती ते ग़रीबन मिस्कीनन जो रत वहायूं धरती ते व्याज खोरी धरती ते धारा धरती ते हाणे इहो जन्मल बच्चो धरती जे अंदर पहुचंदो त ज़मीन हुनखे भाकुर पाईंदी शाबाश तू मुझे बचड़ो नबी से फरमायो भीड़ो ॾींद जो ॿई पासिरूं पाण में मिली
साईं जन एक कब्र ते आया इ नबी से जो मौजूदो हुयो पाण फरमायो कब्र इन कब्र वारे ते हमलो कयो आ जे करे न जू बई पासिरूं पाण में मिली वयूं हन फरमायो इन जो को वडो डो कोन हुयो बकरियूं चारींदो बकरियूं जे चारण जे वक्त में दोहण जे वक्त में बकरी जे पेशाब का एहतियात न कनो हालांकि बकरी जो पेशाब निजासत खफीफ है हल्की पलीदिया फरमायो कब्र इन ते हमलो कयो आ नबी से उते भी करे फरमायो इस्तनज़हू मिनल बौल ओ मुझा उम्मती पेशाब करी त पाकाई कजा पेशाब करी त तहारत कजा छो त कब्र जो अजाब अक्सर करे पलीदी जे करे थींदो आ कुत्तो पेशाब करे वो भी पाकाई न करे गडो पेशाब करे वो भी तहारत न करे बागड़ी भील को लिए वाणियो पेशाब करे वो भी पाकाई न करे असा जो मुसलमान पेशाब करे ही भी पाकाई न करे वो हुन इन में फर्क करो मुसलमानों जेकर पाकाई वाली हालत में मरण चाहो था तो बाबा नमाज पढ़ो इंशाअल्लाह नमाजी जो मौत पाकाई वाली हालत में थींदो असा जा लटा भी पाक जिस्म भी पाक हाणे इहो जॾहिं जनाज़ो कब्र में पहुचंदो त कब्र इन जो इस्तक़बाल बेनमाजी के जन्मल भी चौदो हल नमाज थे चौदो यार लट्टा भी पलीत जिस्म भी पलीत बेनमाजी जो मौत भी पलीती यार हालत में दो दे मुसलमानों असा जा लट्टा भी पलीत हो जन असा जो जिस्म भी पलीत हो जे इन हाल में असा जो मौत अचे तो इन जनाजे जो कब्रिस्तान में हशर छा थी रात जो गिट्टीअ में कुत्तो तो भौंके त निंड न थी अचई अलाए चोर अची अला धाड़ेल अचियो अलाए दुश्मन अचियो बच्चा कोन था वणंदी घर कोन थो वणई बंदूक खणी करे बाहर निकरी आए पर हैफ हुजे मुसलमान ते रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद में सॾु थो थी हय्या अल सलाह अचो नमाज ते हय्या अल फलाह अचो कामयाबी दे असा जे मुसलमान उता कभी न छड़ी तास भी न छजई मोबाइल भी न छजई कचहरी भी न छजई ड्रामाई फिल्मू भी न छजई इन मुसलमान वट कुत्ते जे भौंक जो कदुरा पर खुदा जे सॾ जी अहमियत न आहे अना कुत्तो भी पंहिंजे मालिक के सुञाणंदो आ सुका टुकड़ दींदुसि बचत हदा उछलाए दींदुसि बुख उन ते मालिक जे दर ते वेठो हूंदो मालिक सॾु कंदुसि त भॼंदो ईंदो पुछ ज़मीन ते हणी अचे मालिक जे पेरनि खे चुमियूं ॾींदो त मुंहिंजो मालिक आहे पछाड़ीअ में कुत्तो छितो थींदो आहे त मालिक जो दर छॾे वेंदो आहे त मथां चढ़ाए पवे पंहिंजे मालिक खे खाई न वेंदा वञी झंगल में भरंदो आहे मालिक जो 5 सालनि जो कुत्ते के बुझा दींदुसि लठूं ऐं लठूं हणंदुसि वीचारो सुम्ही पवंदो चवंदो मुंहिंजे मालिक जो पुटु आहे दुश्मन ईंदो त परे त उन ते हमलो कंदो इहो कुत्तो पंहिंजे मालिक खे सुञाणे पियो पंहिंजे मालिक जे पुट खे बि सुञाणे पियो पंहिंजे मालिक जे दोस्त ऐं दुश्मन खे बि सुञाणे पियो पर असां मुसलमान खे कुत्ते जेतिरी बि सुञाण नथी जो पंहिंजे हक़ीक़ी रब खे सुञाणो साईं मेरवाड़ा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हिकिड़ो कोली हुयो माड़े जो हुनजी ढगी थी वई चोरी 6 महीननि खां बाद ॾिठई त वॾेरे जो ताक में वधी पई आहे हुन कोली वॾेरे खे चयो साईं ढगी मुंहिंजी आहे वॾेरे जो शायदि कोई कोन्हे चई पोइ कीअं ख़बर पई त ढगी तुंहिंजी आहे हुन कोली चयो साईं ढगीअ जो रसो छो वियो पुठीअ ते रखो तव्हां बि सॾु कयोसि मां बि सॾु थो कयांसि तव्हांजे सॾ ते आई त तव्हांजी आहे मुंहिंजे सॾ ते आई त मुंहिंजी आहे वॾेरे जो हीअ त भली ॻाल्हि आहे नौकर खे जीअं फलाणी ढगीअ खे छो नौकर ढगीअ खे छो वियो रसो पुठीअ ते रखियईसि वॾेरे घणो ई धूतारियोसि दाणो ॾेखारियईसि गाहु पर ढगी निहारई न उन कोलीअ परे खां ढगीअ खे सॾु कयो तवा ढगी रंबू कंदी भजंदी आई पंहिंजो गाट ते न कोलीअ जे कुल्हे ते रखियई त ही मुंहिंजो मालिक आहे बचपन में मूंखे गाहु खारायो मूंखे पाणी पियारई या बेज़ुबानी ढगी पंहिंजे कोली मालिक खे सुञाणे पई पर असां मुसलमाननि खे ढगी जेतिरी बि सुञाण आहे जो पंहिंजे हक़ीक़ी रब खे सुञाणो आहे
रहंदो मुसलमान एतराज तो करे तो अल्लाह मूंखे ॾिनो छाहे जो मां ख़ुदा जे घर में वञा। अलम नजअल लहू ऐनैन, अरे ज़ालिम करोड़नि जूं अखियूं बि ॾिसण जे लाइ तोखे मां ॾिनियूं आहिनि, वलिसानन व शफ़तैन, ये चपई ज़ुबान भी तोखे ॻाल्हाइण जे लाइ मां ॾिना आहिनि। तू मां जे पेट में जो बाज़ रस्ता बंद हुया उते नाड़ी जे ज़रिए सां तोखे रोज़ी मां पियो ॾियां। जॾहिं महिल मां जे पेट में तू ॿाहिरि निकिते दाईअ चयो वारो कयो ब्लेड घुरायो, उन ब्लेड सां नाड़े खे कटियई, न तोखे ॾंद न ॾाठूं जो तू गोश्त खाई सघी न मानी चॿाड़े सघी। अल्लाह से फरमावा हदैनाहु नजदैन, वरी तुंहिंजे मां जे छातीअ में ॿिन खीर जे नहरुनि जो इंतज़ाम भी मां कयो मां। वल्लज़ी क़द्दर फहदा, वल्लज़ी क़द्दर फहदा, वल्लज़ी अख़रजल मरआ। सब जो सुभान अल्लाह। अम्मा हूंदी आहे पोइ पंहिंजे बच्चे खे जंहिं महिल थञ पियारींदी आहे, असांजे सिंध जी अम्मा हुनखे तिंजणे में ॿधंदी आहे। तिंजणो चवंदा हो ॿधणो, बदड़े में उनके बधंदी आ, पोइ हिकिड़ो हथ उनजे मथे जे हेठां रखंदी आ, ॿियो हथ उनजे पेशानी ते रखी बुबड़ो उनजे वात में विझंदी आ। अल्लाह से फरमा वल्लज़ी क़द्दर फहदा, ओ निमत हराम इंसान तू तो चई रब मूंखे छा ॾिनो आ, तुंहिंजी मां तरफ़ो एतिरो कयो जो बुबड़ो तुंहिंजी वात में विधई, बाक़ी ही तोखे सबक ॾिनो। तेने अम्मा जे बुबड़े खे ज़ुबान जे मथां तारो जे हेठां रखी करे चुस्कारो ॾींदे त खीर अची वेंदो। वल्लज़ी क़द्दर फहदा, रब फरमायो खीर जे चूसण जो सबक ॾियण वारी तुंहिंजी मां कान हुई, मां रब हुयो। मां सेखारींदी आहे त हीअं खीर चूस, इहो खीर जे चूसण जो सबक भी तोखे मां ॾिनो हो। तुझी आए जा तू तो जमीन में बिजू छटे आए, करबला हालानी पड़िए ते धिक्का खाइंदो पियो, करबला कंजारो करबला नौशारो इकाव कदरियों झटकियों गेरा भी घुमल पया। ये जमीन एडी खतरनाक, जमीन में लोह के विझो तो लोह के खाई छॾे, काठ के विझो काठ के मिट्टी करे छॾे। पर अल्लाह से फसुम्मा शक़क़नल अर्द शक़्क़ा फअंबतना फ़ीहा हब्बन व इनबन व क़ज़्बा व ज़ैतूनन व नख़ला व हदाइक़ गुलबन व फ़ाकिहतन व अब्बा मताअन लकुम व लिअनआमिकुम। असां ज़मीन के हुक्म कयोसीं, जमीन खबरदार तू लोह के न खाई सगी थी, काठ के तो मिट्टी करे सगी थी, मता मुझे बाने जो बिज के तो खाधो आ। रब फरमाए नफीस ऐं कमजोर बिज के सख्त जमीन में बाहर कढी तोखे रोज़ी मां पियो खाराया। तुंहिंजो कहिड़ो कमाल आ जो एतराज़ तो करे त रब मूंखे छा ॾिनो आ जो मां ख़ुदा जे घर में वञा। काव कदरियूं झिरकियूं घुमन पया, किवलिन के मां बच कया त तुझे हिकड़े सले के भी न छॾनि। पर फल्लाहु खैरुन हाफ़िज़ा, रब फरमा तव्हां निंड में सुता पिया हो, तव्हांजे हिक हिक सले जी मां रब हिफ़ाज़त पियो करे। पर तू रात जो निंड में सुतो पियो आ, किवलियूं माकूड़ा नाग बलाऊं विछूं भी घुमन पिया। फरमाई मां किवलिन के बच जा त तोखे रात जो निंड करो न ॾियनि। पर अल्लाह से फरमा वस्समाइ वत्तारिक वमा अदराक मत्तारिक अन्नजमु साकिब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफिज। अल्लाह से फरमा मूंखे आसमान जो कसम, मूंखे न चिमकंदड़ सितारे जो कसम, तव्हां निंड में सुता पिया हूंदा हो, पर तव्हांजे हिक हिक उज़्वे जी मां रब हिफ़ाज़त करे। उन रब जो कोई हक़ न आहे। काड़ा जेके अॼु वाइदो कनि त 5 वक़्त निमाज़ में, अॼु जे वाइज़ खां पोइ जेकॾहिं को निमाज़ न पढ़े त पोइ पंहिंजे नसीब। पाण भी निमाज़ पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे भी पढ़ाए। के वरी असांजा कुराड़ा सुबुह जो उथंदा नी, फजर जी अज़ान ईंदी त जुती भी आस्ते पाईंदा, दरवाजो भी आस्ते खोलींदा, त मता पुट जी निंड फिटे वीचारो 3 बजे ताईं मोबाइल पियो ॾिसे, हाणे सुतो आ। मता पुट जी निंड फिटे उथारींदोसांस त मथे में सूर न पए।
ज़ाल खे बि उथारे कोन पियो त वेचारी सॼी राति ओजागो थी करे हाणे सुती आहे आस्ते आस्ते दरवाज़ो भी कोन पियो खड़काए लिकी पियो मस्जिद में अचे मता पुट जी ज़ाल जी निंड फिटे मता इन्हनि खे मथे में सूर पवे मां तव्हां खां पुछां थो इहो पीउ पंहिंजे औलाद सां ज़ाल सां चङाई पियो करे या दुश्मनी में सो बाबा लिकी लिकी मस्जिद में न अचो मता तव्हां सम्झो त असांजो छा वञे पाण ॼाणनि पंहिंजो कमु ॼाणनि जवान ये लफ्ज़ चई जान न छॾायो त हर को पंहिंजी बकरी पाण छॾाईंदो ये लफ्ज़ चई जान न छॾायो या त घर खां ॿाहिरि थी वियो त मुंहिंजो पुटनि सां न्याणियुनि सां ज़ाल सां वास्तो ई कोन्हे न ॾियां न वठां या त ॿाहिरि थी वियो सही थो चवां बाबा हिकिड़ो पुटु दुनिया जो नुक़सान कंदो आहे त पीउ अख़बार में लेख ॾींदो आहे त मुंहिंजो हिन सां वास्तो न आहे जेको ॾेती लेती करे पाण ॼाणे मां विच में न ईंदुसि रुगो दुनिया जो थोरो नुक़सान थो करे त लेख था ॾियो त मुंहिंजो हिन सां वास्तो न आहे ऐं हू पुटु हू धीउ हूअ ज़ाल असांजा ॿई जवान बर्बाद थी करे नबी से फरमा जेको फजर जी निमाज़ वई उनजो घर घाट माल मता बच्चा ॿार सभु बर्बाद थी हू हेॾो नुक़सान पिया कनि ऐं उन्हनि सां बाइकाट आहे ई न छो तंहिंजे करे घर जो वॾो आहे आज़ान अचे नी फजर जी त जे अस्सलात 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 खैर मिन नौम नमाज निंड को भली आहे बाबा उथो निमाज़ ते पुटनि खे बि चओ न्याणियुनि खे बि चओ बच्चन जी मां के भी चओ नंढा भाइर भेनरूं उन्हनि खे बि चओ उथो निमाज़ ते न उथंदव वरी बीही रहो छो त तव्हां घर जा वॾा हो वरी पाणीअ जो थधो गिलास उन्हनि जे मथां हारियो अञा न उथनि त खटुनि जे पावनि खे लठियूं हणो दरवाज़नि खे लठियूं हणो बाबा मां मदरसे जो मोहतमिम आनी वॾो आहे पिनी सिनी उस्तादनि खे पघारूं तालिबनि खे लटा कपिड़ा मानी ॾियां थो हाणे मुंहिंजे मदरसे जो उस्ताद या शागिर्द निमाज़ न पढ़नि त मां कढी छॾींदोसां असांजे मदरसे में ईअं थींदो आहे उस्ताद पहिरें नंबर ते शागिर्दनि खे उथारींदा बाबा उथो निमाज़ न उथंदा त वरी दरवाज़नि खे लठियूं उथो निमाज़ अञा न उथंदा त पछाड़ी में उस्ताद गले में वठनि चमाट हणनि उथो निमाज़ नबी से फरमा वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा घर जा भाती अञा नथा उथनि निमाज़ ते त पछाड़ी में उन्हनि जे हथनि ऐं पेरनि जे तरियुनि खे लठियूं हणी करे निमाज़ पढ़ाए 10 सालनि जो पुटु थिए त मार ॾेई निमाज़ पढ़ाए हथनि ऐं पेरनि जे तरियुनि खे लठियूं हणी करे उन्हनि खे निमाज़ पढ़ायो पर हाणे लठियुनि जो ज़मानो कोन्हे भला एहतिजाज जो ज़मानो एहतिजाज कयो वो असांजो राशिद साहब रेंजर्स वारनि जाड़ो एहतिजाज कई रोड ते वेही रहियो पोइ उन्हनि माफ़ी वरिती या न पंहिंजी ग़लती मञूं या न छा असांजा पुट असांजूं ज़ालूं रेंजर जे ऑफिसरनि खां मथे आहिनि छा तव्हां बि वेही रहो खट खां हेठि लही रली बि न विछायो हेठि वेही रहो पुट जेसिताईं निमाज़ न पढ़ंदो मां न उथंदुसि घरवारी की भी जो निमाज़ न पढ़ंदो मां न उथंदुसि इंशाअल्लाह ज़रूर हयाई एहतिजाज कबो नी इंशाअल्लाह इनजो फ़ाइदो थींदो पोइ जन्मल ही बचड़ा ही न्याणियूं निमाज़ पढ़ंदियूं असां मरी वेंदासीं पोइ निमाज़ में दुआऊं घुरंदा रब्बिग़फिरली वलिवालिदैया या अल्लाह मूंखे भी माफ़ कर मुंहिंजे अबे अम्मा खे भी माफ़ कर पोइ जन्मल जो नंढड़ो बचड़ो या नंढड़ी न्याणी निमाज़ में दुआ घुरंदी आहे या अल्लाह मुंहिंजे अबे अम्मा खे माफ़ कर पोइ रब फरमाईंदो आहे ही हयादार न्याणी पंहिंजे अबे अम्मा जे लाइ दुआ थी रहे त मुंहिंजे अबे अम्मा खे माफ़ कर रब फरमाए थो मूंखे इन खां वधीक हया थो अचे फ़रिश्तो तव्हां गवाह हुजो हिननि बचनि ऐं न्याणियुनि जे दुआ खे क़बूल कंदे हिन जे पीउ मां खे मां रब माफ़ करे सभु कोशिशि कंदो इंशाअल्लाह घर में निमाज़ वारो माहौल पैदा कयो बाबा
हर सूमर जी रात नबी से अमाल नामा पेश कया था हदीस में अचे थो सोबो चांग जी सॼी रिपोर्ट नबी साईं खे रोज़े मुबारक में फ़रिश्ता खणी था वञनि असां हाजी कासिम साहब मस्जिद ठाराई आहे करोड़नि जो ख़र्च कयो आहे पर फलाणो बि निमाज़ ते न आयो फलाणो बि निमाज़ ते न आयो फलाणो बि निमाज़ ते न आयो हदीस में अचे थो नबी साईं जॾहिं उम्मत जा गुनाह ॾिसनि था त नबी साईं खे ॾुख थो पहुचे सॼे हफ़्ते में हिकिड़ी भी नमाज असांजी न पहुचे न तिलावत न दुरूद न का नेकी त नबी साईं खे ॾुख थींदो या कोन थींदो क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह ओ मुसलमानो मां रब तव्हां खे पार थो कयां मुंहिंजे रसूल खे ॾुखाइजो न मां तव्हां खां पुछां थो असां निमाज़ न पढ़ंदासीं नबी साईं खे ॾुख थींदो या न घर में कुरान की तिलावत न हो सॼो ॾींहुं मौसीक़ी राग ड्रामा फिल्म गार गंद गिला गिबत ठगियूं परावा हक़ खाऊं ॿुधायो नबी साईं खे ॾुख पहुचंदो या न वमा कान लकुम अल तुज़ू रसूल अल्लाह रब फरमायो मां तव्हां खे पार थो कयां मुंहिंजे रसूल खे ॾुखाइजो न सोबो खान चांग जे ॻोठ जा मुस्लमानो अॼु रबीउल अव्वल जे महीने में पंहिंजे रब सां वाइदो कयो या अल्लाह असां उहे अमल कंदासीं जंहिंमें तूं बि ख़ुशि हुजीं त असांजो नबी बि ख़ुशि थिए उहे कमल खां बचो जेके अल्लाह खे बि नाराज़ मोहम्मद मुस्तफ़ा खे बि नाराज़ सब कोशिश कंदो अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला इन जलसे के हिदायत जो जरियो बनाए अल्लाह ताला आई साहब इन मेहनत के कबूल फरमाए इन मस्जिद मदरसे जे ला खुसूसन दुआ करो अल्लाह ताला इन के आबाद करे ए गोठ वारन के गुजारिश है नमाज शुरू कयो बाबा साईं अब्दुल रहीम वेंदो मूंसां गॾु हिकिड़ो नात खाना वो नात चवे वीचारो जुती खणंदो आहे ख़िदमत कंदो आहे हली आवा मां वेंदुसि तोखे वारो ई कोन ॾींदुमि